मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। जीअं त मां सूरत जा तालुआ काई कम्युनिटी पसंदि जो कंदन आहियां। जीअं त जेका हींअर असांजी स्टेट वाइस कम्युनिटी पसंदि जे हवाले सां हले त ईअं इलेक्शन जो दौरु आहे, पर इलेक्शन जो दौरु जीअं वेठो अचे पियो त माण्हुनि जी अच वञ घणी थी आहे। उन्हनि खे लॻे थो त असां माण्हुनि वटि अच वञ कंदासीं त उहे असांखे वोट ॾींदा। पहिरियां त स्कूल वाइस ऑफ रेडियो वॉइस ऑफ लंडन जे स्कूल मां इहा ॻाल्हि रखंदमि, अगरि उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा वोट चाहिनि था त आवाम में सिंध जी नियाणियूं सिंध जा ॿिया फ़र्ज़ किथे ॾींदा आहिनि उहे वोट ॾियनि या वरी उहे वोट सां गॾु उन्हनि जी हिमायत कनि। इवन की न सिर्फ़ु उहे वोट ॾियनि पर हू पाण सां गॾु ॿिया माण्हुनि जी बचियूं अचनि, नए माण्हुनि खे उन्हनि जे लाइ सेटिस्फाई कनि त फलाणी पार्टी खे वोट ॾियो या ही पार्टी इक़्तिदार में बीहे थी, असांजे लाइ तमामु अॻिते हली फ़ाइदेमंद थींदा, ही पार्टी असांजे लाइ तमामु घणे असांजे लाइ सहूलियत पैदा कंदा। अगरि हू चाहिनि था त उन्हनि जो पहिरियां इहो फर्ज़ु आहे, ड्यूटी आहे उन्हनि जी, त हू रियासत सां ॻाल्हाइनि त ही माण्हू पहिरियां त असांखे वोट नथा ॾियनि। वोट छो नथा ॾियनि जो हिननि जा माण्हू डिस्टर्ब थी लड़ाइनि था पिया कंहिंखां साधन कमु हिननि खां। उन्हनि जी इहा जेको सुवाल आहे या घुर आहे उहो हिकु त आइन मुताबिक़, कानून मुताबिक़ सही आहे, इंसानी हक़नि जो मामलो आहे। पाण जिथे बि ॾिसूं जंहिं मुल्क में ॾिसूं त उते हक़ न सिर्फ़ु इंसान पर पखियुनि ऐं जानवरनि जे लाइ बि हक़ हूंदा आहिनि, पर पाकिस्तान में हिन जी रियासत में हिते त सिर्फ़ु इंसाननि खे ई हक़ नथा मिलिया वञनि। डिसअपियरेंस इशू न के सिर्फ़ु सिंध में आहे पर ओवरऑल केपीके में आहे, बलूचिस्तान में काफ़ी सालनि खां वठी आहे। पहिरियां त सिंध ऐं बलूचिस्तान में उन्हनि जा क़ौमी एक्टिविस्ट खे पहिरियां त डिसअपियर करे कयो वेंदो हुयो, उन खां पोइ उन्हनि ते टॉर्चर करे ऐं कॾहिं त उन्हनि जूं असांखे मतिलबु लाश मिलिया आहिनि जेको देखते असां अगरि नज़र ॾिसूं त ख़ासि तौर ते असांजे क़ौमी एक्टिविस्ट ते टॉर्चर करे ऐं बेदर्दी सां उन्हनि खे मारियो वियो हुयो। उन्हनि जो न ॾोहो ॿुधायो वेंदो हो त ही कहिड़े जुर्म में मुलविस हुया, कंहिं तहत हिननि टॉर्चर कयो आहे, हिननि खे शहीद कयो वियो। उहो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। हिन वक़्तु थोरी तब्दीली आहे आई आहे जो रिसेंटली असांखे को लाश न मिलियो आहे, पर हींअर जेके असां बयान ॿुधूं पिया त असांखे ख़ौफ़ आहे जेके बि असांजा कमियल कारकुन आहिनि त छा उन्हनि खे अंदरि रियासत नुक़सानु ॾिनो हूंदो, छो जे करे पहिरियां लाॻीता जेके बि बयान आयल आहिनि उन्हनि मां असांखे इहो ई ख़ौफ़ ज़ाहिर थिए पियो। ऐं रिसेंटली असांखे कुझु डेड बॉडीज़ बि कॾहिं खैरपुर मीर जी साइड, कॾहिं सेवन जी साइड खां डेड बॉडीज़ कुझु मिलियूं आहिनि। पोइ शायदि ई असांखे हिते ॿुधाइण जो इशारो आहे त भई ही फलाणे हंधनि खां फलाणा लाश मिलिया आहिनि, सुभाणे तव्हांजे माण्हुनि जा बि लाश मिली सघनि था। हुन खां अलावा चीफ जस्टिस जो बयानु हुयो त माण्हू 57 जे ज़मीन जा अला करे त पोइ ज़िंदा हुजनि उहे माण्हू। असां इहो बयानु रखियो आहे, चीफ जस्टिस जी बयान ई आहे त अला करे उहे माण्हू बि ज़िंदा हुजनि, कंहिं हादसे में या कंहिं पैसे ते कल हू मरी सघंदा या पोइ उन्हनि खे मारे सघे थो।
इहो मुनासिब लफ़्ज़ न आहिनि चीफ जस्टिस खे चवण लाइ त उहो इहो लफ़्ज़ चए उन मां इहो साबित थिए थो त हू कंहिं ॿिए कंहिंजी ॿोली ॻाल्हाए थो जंहिंजे थ्रू ही पैगाम पहुचायो हुयो चीफ जस्टिस जे थ्रू। हुन मां असांखे इहो ई थो लॻे त असांजे माण्हुनि खे जानी नुक़सान पहुतो आहे या उहे ज़िंदा बि न आहिनि, कुझु अंदरि कारकुन अचंदो। असां ओवरऑल जेका स्ट्रगल रही आहे हुनजा नतीजा हींअर ताईं इहे वञी पहुता आहिनि त न असांखे हिन कोर्टुनि मां को इंसाफ़ थींदो, न ई कोई तव्हांजे हुक्मराननि खे एफर्ट्स ॾेखारिया, न ई के को ॿिया जेके बि जुर्म आहिनि हिते ह्यूमन राइट्स जी चइजे खणी का एतिरा वधीक असां करण वटां बि एफर्ट्स न मिलिया आहिनि। चीफ जस्टिस जो चवण त मूंखे पंहिंजे इदारनि ते यकीन आहे। उन खां अलावा कल्ह ई जेको आहे सो नीलम आरीज़ जो बयानु हुयो त असांखे जेका JIT में रिपोर्ट मिली आहे उन में किथे लिखियल आहे त जेको ख़ादिम हुसैन आरी जो आहे हुनजो जेको केस आहे उहो इन्फोर्स डिसअपियरेंस आहे। इन्फोर्स डिसअपियरेंस जो मक़सदु इहो आहे त जे माण्हुनि खे खणनि पिया त उहे थ्रू द रियासत हुन जा इदारा माण्हुनि खे खणनि था, उनखे इन्फोर्स डिसअपियरेंस चइबो आहे। जेके फोर्सफुली मतिलबु अगवा थींदा आहिनि उहे इन्फोर्स डिसअपियरेंस हूंदा आहिनि, उहे रियासत जे थ्रू माण्हू अगवा थियल हूंदा आहिनि। इहो नालो हुनजे लाइ सेट थियल आहे डिसअपियरेंस। त JIT में हुनजे इदारनि जी इहा ख़ुदि रिपोर्ट आहे त ख़ादिम हुसैन आरीज़ जो जेको केस आहे उहो डिसअपियरेंस आहे, इन्फोर्स डिसअपियरेंस। त हिन मां इहो क्लियरली साबित थिए पियो त हुनजा इदारा इहा ॻाल्हि एक्सेप्ट कई आहे त उनखे इदारनि माण्हू रियासती इदारनि माण्हू खयो आहे। तो इन मां साफ़ ज़ाहिर थिए पियो त हाणे उन्हनि खे ग़लति बयानी न करणु घुरिजे त बहितर आहे। उन डॉक्यूमेंट जे थ्रू वञी उहे सबूत अदालत में पेश करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि अदालत में पेश कंदा बि त ही हुननि जे पंहिंजे एजेंसी जा ई बयान आहिनि। सो असांखे हाणे पंहिंजा माण्हू वापसि एतिरो जो करे तव्हां पाण उन शइ खे एक्सेप्ट कयो आहे त हा तव्हांजा माण्हू इदारनि रियासती इदारनि खया आहिनि। हींअर बि स्ट्रगल असांजूं सिंध अंदरि हलनि पियूं। अॻिते जे लाइ सभिनी असां सवाल कया त BNP फोरम जा अॻिते जे लाइ अमल कहिड़ा लाइमल हीअं असां थी सघूं था। त फ़िलहाल असांजी स्ट्रगल हले पई जेकॾहिं असांखे जल्द खां जल्द को नतीजो नथो मिले जेके असांजा माण्हू खे मिलियल आहिनि त असां इस्लामाबाद जो रुख कंदासीं। उन खां पोइ उहो कहिड़े तरीक़े सां उहो रुख कंदासीं, कीअं कंदासीं, छा कंदासीं, उहो असां अनाउंसमेंट बाद में कंदासीं। पर एतिरी ताईं असांजी जेका स्ट्रगल आहे उहा सिंध जे अंदरि असांजी स्ट्रगल जारी ऐं सारी आहे। जेसिताईं ताईं असांजा माण्हू नथा मिलनि असां पंहिंजी स्ट्रगल जारी रखंदासीं। रिश्तेदार में जेके माण्हू हींअर बीठा आहिनि त मां थ्रू रेडियो वॉइस ऑफ लंडन जो इहो ॿुधाईंदमि त अगरि उहे माण्हू वोट चाहिनि था त पहिरियां जिन जिन कुझु धुरनि जेको आहे सो मंशूर में इहो एड कयो आहे त इन्फोर्स डिसअपियरेंस माना इंसानी हक़नि जो ॾोह आहे। पर असां त सिर्फ़ु मंशूर में एड करण पोइ हल न आहे मसइले जो। हुनखे हिन में हू कुझु ॿिया फट ॾेखारीनि असांखे हिन जस्टिस सां ॻाल्हियूं कनि त माण्हू खमियल आहिनि उन्हनि खां वधीक कुझु ॿिया फट नथा वञनि। ऐं जेकॾहिं वरी बि असां चवंदा आया आहियूं त असांजे माण्हुनि ते ॾोह आहे, चलो ठीकु आहे। कुझु माण्हू जेकॾहिं तव्हां सम्झो था त हा छुटी करे कूड़ा केस लॻायो उन्हनि ईअं कयो आहे त उन्हनि ते आहे। पर जेके जेके हींअर असां वटि सबूत पिया आहिनि पुलिस ख़ुदि पहिरियां बयानु ॾेई चुकी आहे हिननि माण्हुनि ते को बि केस न आहे। त मां सम्झां थी त उन्हनि खे हींअर उन्हनि रखी करे हिकिड़ो पाण हिकिड़ो गुनाह कयो आहे ऐं उन्हनि खे हिन अदालत में आंदो वञे जिन माण्हुनि इहे गुनाह कया आहिनि। असांजे माण्हुनि खे समझ पियो आहे एतिरा एतिरा साल उन्हनि खे हाणे सज़ाऊं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे कोर्ट में आंदो वञे। असांजी इहा डिमांड आहे ऐं सिंध जी आवाम सां इहा डिमांड आहे त असां अपील सम्झो डिमांड न पर की अपील आहे त उहे वधि में वधि हिन मसइले ते आवाज़ उथारनि ऐं जिते बि को ॾिठे डिसअपियरेंस जे मामले ते त उते पंहिंजी वसा जिते बि वेझो हुजे उहे उन शइ जे लाइ गॾु थियनि ऐं आवाज़ उथारनि जीअं असां जल्द खां जल्द पंहिंजे पेरनि ते बाज़ियाब करायूं। छो जो करे ख़बर न आहे सुभाणे खां पोइ कंहिंजो नंबर हूंदो। हिन जे लाइ जिते बि ज़ुल्म थिए थो त हर उहो माण्हू थी खड़ो थिए ईअं न सम्झे त ज़ुल्म कंहिं कंहिंखां पोइ थिए उहो ईअं सम्झे त उहो ज़ुल्म सम्झो त पाण ते थो थिए। छो करे हर गली जो बि कोन आहे त ज़ुल्म थिए थो ईअं तव्हां न सम्झो त उहो ज़ुल्म हुन ते थो थिए। तव्हां ईअं सम्झो त उहो ज़ुल्म अव्हां ते थो थिए ऐं अव्हां हुनजे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो ऐं हुनजे ख़िलाफ़ एक्शन वठो। त सुभाणे कंहिंजो बि नंबर अची सघे थो, असांजो बि नंबर अची सघे थो, असांजे ॾिसण वारनि असांजे ॿुधण वारनि जो नंबर अची सघे थो। उन खां अॻु में सुठो ऐं हिन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त जीअं असां
पाण खे बचायूं, पंहिंजी क़ौम खे बचायूं, सिंधी क़ौम खे बचायूं, जेका हींअर बिल्कुलु बि आज़ादनि में आहे। उहे माण्हू खंभियल आहिनि, छो खंभियल आहिनि, उहे सभिनी खे ख़बर आहे। त बाबा सिंध जो बहितर मुस्तक़बिल लाइ जदोजहद कनि था, सिंध जे हर उन आवाम जे लाइ, ईंदड़ नस्लुनि जे लाइ जदोजहद कनि था। तो अवां सभिनी क़ौम परस्त जेके बि ॿुधो पिया उन्हनि खे बि अपील आहे, आम इंसान खे ख़ासि करे असांजी औरतुनि खे बि अपील आहे त असांजो जेको बि मसइलो आहे सिंध जे अंदरि कहिड़ा बि मसइला आहिनि, पर हींअर जेको असीं सम्झूं था त दिक़त इशू तमामु घणो वधी चुको आहे, तमामु घणो हाईलाइट बि थियो आहे। त हिन जे लाइ अवां सभिनी खे हिन जे लाइ आवाज़ खणणु घुरिजे त जीअं असीं हिननि में कामयाबु थियूं। त मां रेडियो वॉइस ऑफ लंडन ऐं असांखे हर माहौल ते हर प्रोटेस्ट में असांखे हर ख़बर थींदा आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं त मां ससु हिदायत लोहार पई ॻाल्हायां, गुम थियल हिकु उस्ताद जी बि जेका 17 अप्रैल 2017 ते स्कूल मां खमिजी विया हुया ऐं असीं हींअर वॉइस ऑफ लंडन सां ॻाल्हाईंदे अॼु ही जेको पोयों सिलसिलो मिसिंग पर्सन्स जे हवाले सां गुज़री वियो उन जे बाबति मां ॻाल्हाईंदसि। त हैदराबाद में जेका 7 ॾींहंनि जी बुख हड़ताल हुई कंटिन्यूअसली पूरी सिंध में त हिकिड़ो ट्रेंड ठही वियो हुयो 3 ॾींहंनि जी बुख हड़ताल। उन खां पोइ जॾहिं 3 ॾींहंनि जूं बुख हड़तालूं हर शहर मां पूरियूं थियूं त वरी अनाउंस थी वई ईद खां पोइ 7 ॾींहंनि जी बुख हड़ताल जेका हैदराबाद में हुई। असीं ईद ताईं इहो वाज़े ऐं चिटो बयानु रखंदा पिया अचूं त असांजा माण्हू ईद ताईं वापसि अची विया त ठीकु, न त अॻिते असीं वरी अहिड़ो कुलाए अमल रखंदासीं ऐं जोड़ींदासीं जेको असराइतो हुजे। उन खां पोइ असांजा माण्हू मोटी त न आया, पर चीफ जस्टिस साहिबु हिकिड़ी मीटिंग रखी हुई असांजे लाइ मिसिंग पर्सन्स जे लाइ, त उन हवाले सां बि चीफ जस्टिस साहिबु इहो मौक़िफ़ ॾिनो हुयो त असांजा जेके माण्हू आहिनि थी सघे थो कंहिं दुश्मनी या पैसे जे तहत खयां विया हुजनि ऐं ख़ुदा जे ई हथ में आहे, अगरि नसीब हूंदो त तव्हांजा माण्हू मिलंदा, न त एजेंसीज़ ऐं DG रेंजर्स खे चयो वियो त पोइ बि तव्हां कोशिशि करे मालिकनि खे ॿुधायो ताकी हू सब्र में वेहनि। ठीकु आहे, उहा ॻाल्हि उते थी वई ऐं चीफ जस्टिस साहिब जा इहे अल्फाज़ उन्हनि सभिनी फैमिलीज़ जे लाइ हुया, इहे न फ़क़ति हिक जे लाइ हुया। त हू पैगाम असांखे ॾेई विया। उन खां पोइ असांजी एप्लीकेशन हुननि सबमिट कयूं। तक़रीबन असां जेके फैमिली हुआसीं 20-25 फैमिलीज़ हुआसीं जंहिंमें सभु शामिल हुआ, शिया शामिल हुया, उर्दू स्पीकिंग हुया, असीं सिंधी बि हुयासीं, त काफ़ी फैमिलीज़ हुयूं। उन खां पोइ हींअर असांखे यानी काफ़ी टाइम थी वियो आहे त ही मोट हींअर ताईं चीफ जस्टिस साहिबु वटां कोन मिली आहे असांखे ऐं सो मोटो नोटिस वरितो वियो हुयो, पर उहो जस्ट ॾेखार जे लाइ हुयो। बाक़ी जेके हक़ीक़ी यानी फ़ैसिला वरिता वेंदा आहिनि, ऑन द स्पॉट को जस्टिस कयो वेंदो आहे, उहो हींअर ताईं असांखां कोन थियो आहे। उन खां पोइ वरी हाणे जेको असां पंहिंजो केस वठंदासीं हिदायतुल्लाह लोहार जो जेको मुंहिंजो बाबा आहे, त असांखे हिकु दफ़ा JIT त हींअर ताईं कोन थी, वरी उन ॾींहुं JIT असांजी जोड़ी वई, तंहिंमें जेके ऑफिसर्स मेंशन कयल हुया त ही ऑफिसर जेको आहे न JIT में ईंदा, त उन खां जेके घटि लेवल वारा माण्हू हुया त उहे JIT में आया, जेके टोटल सभु बि कोन आया ऐं कुझु आया। हुननि पंहिंजी अटेंडेंस वग़ैरह लॻाए छॾी। उन में बि इहो ई थियो त हू डिनाए पिया कनि त तव्हांजा माण्हू असां वटि न आहिनि, पर फस्ट डे खां वठी असांजो मौक़िफ़ इहो ई रहियो आहे, अगरि तव्हां वटि असांजा माण्हू न आहिनि त पोइ तव्हां ई इन्वेस्टिगेट कयो त ही माण्हू हेॾा सारा आख़िर आहिनि किथे। छो जो हिते बि उन्हनि जी नाअहली थी साबित थिए, जो यानी असांजा इदारा एतिरा कमज़ोर आहिनि जो हिकु शहर मां माण्हू घुमाइनि, उस्ताद घुमाइनि, लेखक घुमाइनि, अगरि उहे नथा मिलनि त इहा त अव्हांजी नाअहली आहे, त उहे छो नथा मिलनि? अगरि तव्हां न आहिनि छा त यानी खोड़ सारा सवाल अची था वञनि। उन खां पोइ हाणे ही जेका असांजी हैदराबाद जी बुख हड़ताल हुई उहा कल्ह पूरी थी वई। जॾहिं असीं बुख हड़ताल ख़तमु पिया कयूं त ओॾी महिल बि कुझु पुलिस जा माण्हू आया हुया, पुछनि पिया त तव्हां कंहिं महिल वेंदव, यानी हर एहतिजाज में हर कैंप ते असां सां ॾिठो आहे आवाम सां गॾु पुलिस बि गॾु हूंदी आहे, छो जो हुननि जूं ड्यूटीज़ लॻंदियूं आहिनि।
यानी इहो सिलसिलो कंटिन्यूअसली हलियो। असीं ईद खां पोइ बि काफ़ी सफ़र कयोसीं। हाणे जेको अॻिते जो लाइअमल आहे त उहो असांजो कोशिशि आहे त उहो बिल्कुलु असराइतो हूंदो ऐं उन में असांखे नतीजा खपंदा। असां अपील वग़ैरह घणियूं करे चुका आहियूं ऐं उन्हनि जा सिर्फ़ु असांखे ख़ाली दिलासा ॾिना विया आहिनि। यानी हक़ीक़ी अमल ऐं हक़ीक़ी जेके रिज़ल्ट हूंदियूं आहिनि, हिकु माण्हूअ जी ज़िंदगीअ जा सुवाल हूंदा आहिनि जेके बि असांजा माण्हू आहिनि, असां मां कंहिंखे बि ख़बर कोन्हे त उहे सही आहिनि या न, यानी उन्हनि जी जाननि जी बि असांखे कंफर्मेशन कोन्हे का त उहे ज़िंदा बि हूंदा या न। ही काफ़ी सेंसिटिव केसिस आहिनि, हिते जल्द एक्शन खयां वञनि, पर उल्टो हिकु प्रोसेस पियो थिए। जेके ही सेंसिटिव इशूज़ आहिनि उहे असांजा रिज़ॉल्व न पिया थियनि। ऐं ॿियो हींअर जेको सिलसिलो हली रहियो आहे पाकिस्तान में, उहो हली रहियो आहे इलेक्शन जो। यानी हर को पंहिंजी इलेक्शन जी मसरूफ़ियत में गुम आहे। त जेके बि इलेक्शन जे लाइ माण्हू उथनि था त उन्हनि जे लाइ बि खोड़ सारा सवाल आहिनि। तव्हां हेतिरा साल ही जेको पाकिस्तान जो अवाम हुयो उन्हनि सां जस्टिस न कयो तव्हां, ही जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि जो मसइलो तव्हां ताईं न पुॻो। ऐं हाणे जॾहिं तव्हां हिकु हिकु दर ते वोट वठण था वञो त हर उन घर मां 5 मसइला तव्हांजे साम्हूं था अचनि ऐं उहे ई माण्हू तव्हां खां सवाल था कनि। इन मां साफ़ ज़ाहिर थो थिए त ही जेका हुकूमत आहे ऐं गुज़री चुकी आहे, ही सभु जेके इक़्तिदार ते वेठल हुया सभु उहे ना अहल आहिनि, छो जो अवाम उन्हनि मां ख़ुशि न आहे। ऐं हिकिड़ो त वॾो मसइलो असांजो मिसिंग पर्सन जो थो हले। हाणे थी सघे त असां सां हमदर्दी बि कई वञे, यकजहती तौर असां सां हू गॾु बि थियनि, पर गॾु थियण ऐं कंहिंजे लाइ हिकिड़ो हक़ीक़ी कमु करणु उन में ॾाढो फ़र्क़ु हूंदो आहे। त मां इहो ई वरी बि चवंदसि त उन मां जिन खे बि असां सां हमदर्दी आहे त उहे पंहिंजो हक़ीक़ी कमु असांजे लाइ कनि। जेके असेंबली में वेठल माण्हू आहिनि उहे पंहिंजो कानूनी तौर प्रोफेशनल वे सां असांजी मदद कनि। हीअ जेके गुम थियलनि जा मसइला आहिनि उन्हनि जे लाइ को न को एक्शन वरितो वञे ऐं अगरि को वकील आहे त हू केसिस जे थ्रू असांजी मदद करे। अगरि को जर्नलिस्ट आहे त हू पंहिंजे सहाफ़त तहत असांजी मदद करे। यानी हर हिकु माण्हू अगरि पंहिंजी ड्यूटी पंहिंजी ज़िम्मेदारी सां निभाए थो त असांखे जस्टिस बिल्कुलु मिली वेंदो। पर हिते जेका आहे हर माण्हूअ में माठार लॻी पई आहे ऐं हर को माण्हू पंहिंजे फर्ज़ खां भॼे पियो। असां वरी बि हाणे ह्यूमन राइट्स खे इहा अपील कंदासीं ऐं जेके इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके इंटरनेशनली जेका ही ह्यूमन राइट्स जे लाइ वायलेशन पई थिए, उनजे तहत असां उन्हनि जे बिहाफ ते ही ह्यूमन राइट्स जो केस आहे, असीं उन बिहाफ ते अपील कंदासीं पूरी दुनिया खे त असांजे केसिस खे वाइंड अप कयो वञे ऐं असांजा जेके माण्हू आहिनि उन्हनि ते को ॾोह आहे त उहो बि ॿुधायो वञे त इन्हनि ते ही ॾोह आहे ऐं उन्हनि खे त सज़ा ॾेई चुका आहिनि। 1.5 साल खां 2 साल खां माण्हू गुम आहे। यानी इन मां साफ़ ज़ाहिर थो थिए त असांजे माण्हुनि खे तव्हां सज़ाऊं बि ॾेई चुका आहियो। पोइ हाणे उन्हनि खे अदालतुनि में आणियो ऐं उन्हनि खे खंभिजण जूं वजूहात जेके बि हुयूं उहे असांखे ॿुधायो। बाक़ी हिननि ते कूड़ा केस लॻाए हिननि खे ज़ाहिर करणु, इन मां साफ़ ज़ाहिर थो थिए त असांजा माण्हू खे बि ॾोही कोन आहिनि। अवांजी रियासत बिना कंहिं वजह ते उन्हनि खे खणी वई आहे। वरी बि अपील था कयूं त असांजा माण्हू असां ताईं पुॼाया वञनि सही सलामत। उन खां पोइ न त ही रद्द अमल तमामु घणा बुरा निकिरंदा जिन जो असर नेगेटिव वञी सघे थो। तो जॾहिं बि कंहिं माण्हू सां ज़ुल्म थींदो आहे हू उथंदो न कि हू ख़ामोश रहंदो। असांखे बार बार मजबूर कयो पियो वञे त हर उन दर ते असांखे घुराए ऐं इंसाफ़ न ॾियण मां साफ़ ज़ाहिर थो थिए त अवां हिकु माण्हू खे बाग़ी था कयो ऐं अवां हिकु घर में रहंदड़ माण्हू खे एतिरो बेज़ार था कयो जो हू पंहिंजा रोड ऐं रस्ता ई पंहिंजी मंज़िलूं ठाहे ऐं उते ई वेही रहंदा। ही जेके प्रेस क्लब आहिनि रोज़ रोज़ हिकिड़ो माण्हू अचे थो, हू पंहिंजो माइंड सेट करे छॾींदो त इहो ई असांजो घर आहे, हाणे हिते ई असांखे वेहणो आहे। ऐं असां में इहा आदत हाणे पइजी वई आहे। अगरि रियासत चाहे त इहा आदत असां मां कढी सघे थी, असांजा माण्हू वापसि करे। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां वॉइस ऑफ लंडन जी जिन हमेशह असांजा बयान वरिता आहिनि ऐं अॼु बि असां खां बयान वरितो आहे।
ऐं मां थोराइती आहियां अथा चौकस जी। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिक लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन